अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंधी टेली फिल्म मालिक साईं ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां। उन्हनि में मूं 11 मिस्टेकूं ॾिनियूं आहिनि। अञा बि हिन फिल्म में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। मां अॼु बि उन्हनि ते वीडियो ठाहे रहियो आहियां। दोस्तों यादि रखिजो त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो बि तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तों सिंधी कोस्टन ड्रामो ॾाढनि जी दुनिया बि तव्हां ॾिसी सघो। दोस्तों हिन मुंहिंजे वीडियो खे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो। ऐं दोस्तों हाणे बिना वक़्तु ज़ाया कंदे हलूं था पंहिंजे अॼोके वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 12। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसी सघो था त हिते ही शख़्स दीवार जे भरिसां बीठो आहे। गौर सां ॾिसो दोस्तों, ही शख़्स दीवार जे भरिसां बीठो आहे। दोस्तों ऐं हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं कैमरा साम्हूं थी अचे त ही शख़्स हिते बीठो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था हिन शख़्स खे जॾहिं कैमरा साम्हूं थी अचे त भित वटि न, पर ही शख़्स हिते बीठो आहे। गौर सां ॾिसो था। मिस्टेक नंबर 13। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त मालिक लॻभॻि हिन औरत ऐं हिन छोकिरे वटि पहुची चुको आहे। बिल्कुलु हिननि जे क़रीब पहुची चुको आहे, तव्हां गौर सां ॾिसी सघो था। ऐं दोस्तों हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं कैमरा जो रुख़ तब्दील थो थिए त ही साम्हूं खां त अचे ई हाणे पियो। जॾहिं त पहिरें वीडियो में पहिरें सीन में ही औरत वटि पहुची चुको हो, पर हाणे हिते त ही अचे ई हाणे पियो, पहुतो ई हाणे आहे। मिस्टेक नंबर 14। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त अजरक मालिक जे हथ में आहे। गौर सां ॾिसो। दोस्तों हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं ही सीन थो अचे त अजरक त हिन जे कुल्हे ते आहे, जॾहिं त पहिरियां हिन जे हथ में हुई। मिस्टेक नंबर 15। दोस्तों हिन सीन में तव्हां ॿुधंदा त हीअ कार काफ़ी परे खां पई अचे, तक़रीबन ॻोठ खां 1-2 किलोमीटर परे खां। पर दोस्तों हिन सीन में ॻोठ वारनि जा नारा 2-3 किलोमीटर परे ताईं ॿुधण में पिया अचनि। इहो कीअं पॉसिबल आहे? इहा त ॻाल्हि सम्झ खां ई ॿाहिरि आहे। तव्हां ॿुधो। दोस्तों मुंहिंजे हिसाब सां हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे। जेकर तव्हां बि हिन खे हिकु मिस्टेक सम्झो था त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों इहो पॉसिबल ई न आहे त एतिरो परे ताईं माण्हुनि जो आवाज़ु ॿुधण में अचे। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं कमेंट बि ज़रूरु कंदा। ऐं दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों अञा बि हिन फिल्म में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि, मां उन्हनि ते तमामु जल्द वीडियो ठाहींदुसि। ऐं दोस्तों जेके मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल जे आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो बि तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजी दोस्त कमर ज़मान हमलाणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।